आप देख रहे हैं मक्की सिंधी इस्लामिक चैनल, इस्लाम की आवाज़। हलीमा अम्मा तुझे भागन ता सदके, हलीमा अम्मा तुझे भागन ता सदके, तो मदनिया जो पींगो लोडायो बेहूंदो। हलीमा अम्मा तुझे भागन ता सदके, तो मदनिया जो पींगो लोडायो बेहूंदो। रिवाज अंदर ईंदो आहे गालिबन हुनैन जी जंग में हबीबन करीमन खे फतह थी, कुछ माण्हू गिरफ्तार थिया, सामान हथ आयो, उन्हनि में हिकिड़ी औरत बि गिरफ्तार थी। औरत गिरफ्तार थी, उन औरत साहबा सां ॻाल्हायो, ख़्यालु कयो मां तव्हांजे मोहम्मद करीम जी भेण आहियां, ख़्यालु कजो। त हुननि चयो तूं केरु? चए मां तव्हांजे मोहम्मद करीम जी भेण आहियां। तॾहिं साईं जन वटि अचे, अर्ज़ु कयूं त साईं हिकिड़ी औरत गिरफ़्तार थी आहे, उहा चए थी त मां तव्हांजे मोहम्मद करीम जी भेण आहियां। साईं जन फरमायो मुंहिंजी भेण? चए साईं ईअं थी चवे, पाण फरमायो वठी आया, कुराड़ी हुई। साईं जन जाॾो अची वेठी, ॿुधाई तदा तव्हां मूंखे नथा सुञाणो, मां दाई हलीमा जी न्याणी। तॾहिं साईं जन फरमायो मां शेमा, मां नंढड़े लाइ तव्हांखे खणी घुमाईंदी हुअसि। तॾहिं हबीबन करीमन जी अखियुनि में पाणी अची वियो, पाण रोई फरमायूं, साहिबनि खे फरमायो त हिन घराणे जा मूं ते अहसान। पोइ चऊंसि त तव्हां ॾाढी देरि कई, हाणे तूं मूंखे चओ छा चवणु घुरे थी? चए दादा मां ॿियो तोखे छा चवां, बहरहाल किसो तमामु वॾो आहे, मां मुख़्तसर थो कयां। चए मुंहिंजी ॿी तव्हां कहिड़ी अपील कयां? तॾहिं साईं जन फरमायो त भला मां त तोखे आज़ादु थो कयां, तो आज़ादु। चएसि मां जे ईअं आज़ादु थी अकेली वञा त मुंहिंजो ॿिया रिश्तेदार छा चवंदा, मां उन्हनि खे कहिड़ो मुंहुं ॾेखारियां? पोइ पाण फरमायो त तूं सिफारिश करींदी ॿियनि जी? हा साईं, जे मूंखे छॾियो था त ॿियनि खे मुंहिंजनि खे छॾियो। साईं जन सभिनी खे इजाज़त ॾिनी, हलो। अॻिते भेण वठी करे उन्हनि खे चवे थी त इहो मुंहिंजो भाउ मोहम्मद करीम, जंहिंजे ख़िलाफ़ तव्हां असां अॼु आयासीं, जंहिं एॾो असां ते अहसान कयो, पोइ उनजे अहसान जे बदिले में असांखे छा करणु खपे? तॾहिं सभई जेको साथी जेके गिरफ़्तार आहे सभिनी चयो त पोइ असां अहिड़े मोहम्मद करीम जा ग़ुलाम था बणिजूं। मोटी करे सभिनी कलमो। इहा ई अम्मा बीबी शेमा साहिब, किसो तमामु वॾो आहे, ॾाढो अजीब आहे। वरी कंहिं मौक़े सां चई हलीमा अम्मा तुंहिंजे भागन ता सदके, तो मदनिया जो पींघो लोडायो बेहूंदो। हलीमा अम्मा तुंहिंजे भागन ता सदके, तो मदनिया जो पींघो लोडायो बेहूंदो। तो वेंजार सिंगार पाराए सुरमो, तो वेंजार सिंगार पाराए सुरमो, ऐं खाड़ीअ खे लोॾे खिलायो बेहूंदो। तो वेंजार सिंगार पाराए सुरमो, ऐं खाड़ीअ खे लोॾे खिलायो बेहूंदो। हलीमा अम्मा तुंहिंजे भागन ता सदके, तो मदनिया जो पींघो लोडायो बेहूंदो। तो साईं जूं साइणे चुमियूं दियूं अखिड़ियूं, तो साईं जूं साइणे चुमियूं दियूं अखिड़ियूं, चपन सां चपन खे मिलायो बेहूंदो। हलीमा अम्मा तुंहिंजे भागन ता सदके, तो मदनिया जो पींघो लोडायो बेहूंदो। हलीमा अम्मा तुंहिंजे भागन ता सदके, तो मदनिया जो पींघो लोडायो बेहूंदो।
तो लालण खे लोरियूं ॿुधायूं त हूंदियूं तो लालण खे लोरियूं ॿुधायूं त हूंदियूं को तारीफ़ में गीत ॻायो बि हूंदो हलीमा अम्मा तुंहिंजे भागनि तां सदके तो मदनीअ जो पींगो लुॾायो बि हूंदो हलीमा अम्मा तुंहिंजे भागनि तां सदके हलीमा अम्मा तुंहिंजे भागनि तां सदके तो मदनीअ जो पींगो लुॾायो बि हूंदो विझी चीच में चीच वेड़े सजे में विझी चीच में चीच वेड़े सजे में तो महबूबे रब खे घुमायो बि हूंदो विझी चीच में चीच वेड़े सजे में तो महबूबे रब खे घुमायो बि हूंदो हलीमा अम्मा तुंहिंजे भागनि तां सदके तो मदनीअ जो पींगो लुॾायो बि हूंदो